अस्सलाम वालेकुम महबूब दोस्तों, उम्मीद तो कयां तो ख़ुशि हूंदो। हज़ब मामूल तव्हांजे लाइ अॼु बि हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि। दोस्तो करे तव्हां नोट कयो आहे त गंद जे ढेर ते वेठल कुतो हमेशह गाॾियुनि जे पोयां लॻंदो आहे, मख़सूस हद ताईं। पोइ वरी मोटी अची साॻे गंद जे ढेर ते वेही रहंदो। पोइ टूडी जे पोयां, मोटरसाइकिल जे पोयां, किरोला जे पोयां, डबल केबिन जे पोयां, पर वो कंदे पंहिंजी हद ताईं वेंदो, वरी मोटी अची वापसि वेही रहंदो। न त हुनखे टूडी में चढ़णो आहे, न हुनखे टूडी हलाइणी आहे, हुनखे न ई जेको आहे ड्राइवर थियणो आहे, न ई हुनखे अमीर थियणो आहे। बसि हू पंहिंजी फितरत खां मजबूर आहे, हुनखे पंहिंजी हद ताईं यऊ करे वरी वापसि ईंदो। अहिड़ी रीति तव्हांजी ज़िंदगीअ में अहिड़ा इंसान बि गॾिबा जेके तव्हांजी राह में, तव्हांजी रम्ज़ में, तव्हांजे हलण में, तव्हांजे गसनि में तव्हां ते यऊ कंदा, हीअं कंदा, हूअं कंदा, फलाण कंदा, टीर कंदा, मटीर कंदा, पर न तव्हांजी जॻह वलारे सघंदा, न तव्हांजी जॻह ते अची सघंदा, न तव्हां हू थी सघंदा। पर पोइ बि पंहिंजी फितरत खां मजबूर हूंदा जेके तव्हांखे लॻाईंदा। ऐं अहिड़नि माण्हुनि खां हाराइजी पंहिंजी मंज़िल, पंहिंजो रस्तो